to transform our voices into actions. Together, we must move beyond condemnation and act swiftly to uphold justice and dignity for the people of Palestine and all those who face oppression. May our unity today be the dawn of Palestine's freedom. गज़ा में इंसानी बहरान तस्वुर खां बि वधीक आहे। ज़ख़्मनि सां भरियल इस्पतालुनि ते बम वसाया पिया वञनि। फ़लस्तीननि ते ज़ुल्म नस्लकशी बराबर आहे। गज़ा में फौरी जंगबंदी करे ख़ुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत क़ाइम कई वञे ऐं उन जो गादी वारो हंधि अल कुदस शरीफ़ हुजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो रियाज़ में अरब इस्लामी सरबराही इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त फ़लस्तीनी इमदाद जी बंदिश खे इसराइल हथियार तौर इस्तेमाल करे पियो। इसराइल खे हथियारनि जी फराहमीअ ते पाबंदी लगाई वञे। अरब इस्लामी सरबराही इजलास खे ख़िताब कंदे सऊदी अरब, तुर्किया, लिबनान, फ़लस्तीन ऐं ॿियनि मुल्कनि जे सरबराहनि बि इसराइली जारियत बंदि करण ऐं गज़ा तौर लिबनान में फौरी जंगबंदीअ जो मुतालबो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी अरब इस्लामी मुल्कनि जे सरबराहन इजलास दौरान साइड लाइन ते सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान सां अहम मुलाक़ात थी। वज़ीर आज़म OIC जो गैर मामूली इजलास सॾाइण ते सऊदी क़यादत खे भेटा पेश कंदे चयो त सऊदी वलीअहद सां मुलाक़ात लाभाइती रही। सऊदी अरब हर मुश्किल घड़ी में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में ॾहाकनि ते ॿधल दोस्ताना लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म ऐं सऊदी जी सीड़पकारी वारे वज़ीर ख़ालिद बिन अब्दुल अज़ीज़ अल फाले विच में बि मुलाक़ात थी। कराची एयरपोर्ट वेझो चीनी शहरनि ते हमले में मुलविस 3 सहूलतकार गिरफ़्तार। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो त गिरफ़्तार कयल सहूलतकारनि में औरत गुलनिसा, मोहम्मद जावेद ऐं फरहान शामिल आहिनि। आपघाती हमले आवर शाह फहद खे हमले जी रिथाबंदीअ लाइ गुल रहमान तयार कयो। आपघाती बमबार जी सुञाणप फिंगरप्रिंट ज़रिए कई वई। हमले में इस्तेमाल थियल गाॾी कराची मां ख़रीद कई वई। हब मां पैसनि जी अदायगी थी। गाॾी में बारूदी मवाद हब या उन जे भरपासे में भरियो वियो। रिक्शा ड्राइवर फरहान ऐं सलीम गाॾी जी ख़रीदारीअ में सहूलतकार हुआ। गाॾी में वेठल औरत गुल निसा खे गिरफ़्तार कयो वियो आहे। धमाके में इस्तेमाल कयल बारूदी मवाद ॿी आलमी जंग में इस्तेमाल कयो वियो हो। कराची एयरपोर्ट जी रेखी कंदड़ दहशतगर्द जावेद खे बि गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार जावेद एयरपोर्ट तां चीनी शहरनि जे निकिरण जो इतलाह फ़ोन ते आपघाती बमबार खे ॾिनो। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच घटि में घटि 5 जजिस ते बदल हूंदी। आईनी बेंचिस जी जोड़जक बाबति आईनी बेंचिस जे सरबराह जस्टिस अमीनुद्दीन जे चैम्बर में अहम इजलास। फ़ैसिलो कयो वियो त इल्तवा हेठि पियल आईनी केसिस जे कलर कोडिंग कई वेंदी। इजलास खे बुनियादी इंसानी हक़नि बाबति इल्तवा हेठि पियल केसिस बाबति बि ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास जे मिनट्स मूजिबि कोर्ट रोस्टर ऐं केसिस लॻाइण जो फ़ैसिलो आईनी बेंच जो सरबराह ऐं 2 सीनियर जजिस ते बदल कमेटी कंदी। सुप्रीम कोर्ट में टैक्स बाबति केस जी ॿुधणी दौरान आईनी बेंच जो ज़िक्र। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾेई चयो त ही केस आईनी बेंच खे ॿुधणु घुर्जे। असां रेगुलर बेंच में आहियूं। जस्टिस मंसूर अली शाह चयो त जेसीं ताईं आईनी बेंच नथी वेहे छा असांजो वेहण गैर आईनी आहे। असां पाण फ़ैसिलो ॿुधायूं त केरु रोकण वारो आहे। जेसीं ताईं आईनी बेंच नथी वेहे आईनी केस नथा ॿुधी सघूं। सुप्रीम कोर्ट टैक्स बाबति केस जी ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। IMF मां $1 अरब जी इज़ाफ़ी रियायती कर्ज़ जी उम्मीद। IMF जो मिशन पाकिस्तान पहुची वियो। FBR जे अमलदारनि सां मुलाक़ात। FBR जे अमलदारनि IMF जे मिशन खे ब्रीफिंग ॾिनी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां ऑस्ट्रेलवी हम मनसब जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी ऐं इलाक़ाई सलामती बाबति ॻाल्हि ॿोल। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट जनरल साइमन स्टीवर्ट जी GHQ में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात कई। आर्मी चीफ अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल सहकार ते ज़ोर ॾिनो।
आर्मी चीफ ऑस्ट्रेलिया ऐं पाकिस्तान जे लाॻापन जी वाखाण कई। ॿिन्ही फ़ौजी सरबराहनि सिक्योरिटी सहकार वधीक मुस्तहकम करण जो अज़म वरजायो। पंजाब हुकूमत सिमोव सबब आउटडोर सरगर्मियुनि ते पाबंदी लगाए छॾी। 11 खां 17 नवंबर ताईं आउटडोर सरगर्मियुनि ते पाबंदी जो नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब 17 नवंबर ताईं हर क़िस्म जे रांदियुनि ऐं ॿियनि प्रोग्रामनि ते पाबंदी हूंदी। मज़हबी इज्तिमा पाबंदी खां आज़ा हूंदा। पाबंदी लाहौर, मुल्तान, फैसलाबाद ऐं गुजरांवाला ते हूंदी। सिंध हुकूमत स्टील मिल्स जी बहालीअ लाइ रूस खां मदद घुरी वरिती। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां रूस जे सफ़ीर अल्बर्ट फोरेव जी मुलाक़ात। स्टील मिल्स जी बहालीअ लाइ रूसी कंपनियुनि सां डिप्लोमेट चैनल ज़रिए ॻाल्हियूं अॻिते वधाइण ते इत्तेफ़ाक़। वॾे वज़ीर चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में रूस कराची में स्टील मिल्स लॻाई हुई। असां स्टील मिल्स खे ॿीहर बहाल करणु चाहियूं था। रूस मदद करे। रूसी सफ़ीर चयो त ईंदड़ हफ़्ते रूस ऐं पाकिस्तान जा माहिर स्टील मिल्स जी बहाली बाबति ॻाल्हियूं कंदा। IBA अखर MDK टेस्ट 13 दिसंबर खां वठण जी तजवीज़ ॾेई छॾी। MDK टेस्ट वठण लाइ IBA अखर तयारियूं शुरू करे छॾियूं। IBA पारां सिहत खाते खे 13 दिसंबर खां टेस्ट वठण जी तजवीज़ ॾिनी वई। नाज़िम इम्तिहानात इमदाद ख़ुश्क ऐं सिहत खाते जो ज़ोहेब शेख फोकल पर्सन मुक़ररु। मटियारी में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ जस्कम जी प्रेस क्लब खां SSP ऑफिस ताईं एहतजाजी रैली ऐं धरणो। पुलिस लठबाज़ी करे जस्कम जे ज़िले उहिदेदारनि समेत 6 कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। SHO मोतल जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चिताव ॾींदे चयो आहे त पुलिस गिरफ़्तार थियल कारकुननि खे बिना देर आज़ाद न कयो त मटियारी बाईपास ते धरणो हंयो वेंदो। रतोदेरो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सनाम कुरैशी चयो त मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते जस्कम जे 15 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खेनि बिना देर आज़ाद कयो वञे। SSP मटियारी पंहिंजे ऑफिस अॻियां धरणो लॻण ते कावड़ जो इज़हार कंदे SHO मटियारी खे मुअतल करे छॾियो। शिकारपुर जे कचे मां अगवा थियल सॻियूं वासी 2 नौजवाननि जो पतो न पियो। वारसनि खां 80 लख रुपया भुंग तलब। नौजवान मोहम्मदीन चन्ना ऐं रहमान अली भागत कोयटा मां घुमी वापसि ॻोठ अची रहिया हुआ त शिकारपुर ज़िले जे हदुनि मां अगवा थी विया। पुलिस संदन कार हथ करे वरिती। वारसनि जी SSP शिकारपुर सां मुलाक़ात। नौजवाननि जी बाज़ियाबी जो मुतालबो। वारसनि जो चवणु आहे त थाड़ेलनि फ़ोन करे 80 लख रुपया भुंग घुरियो आहे। ग़रीब आहियूं, एतिरी रक़म किथां आणियूं। पुलिस नौजवाननि खे बाज़ियाब कराए। चक वेझो ॻोठ गुलाम नबी कल्होड़ा जा रहवासी नौजवान अवैस कल्होड़ो ऐं आकाश कल्होड़ो बि पुरस्रार नमूने गुम थी विया। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। चैंपियंस ट्रॉफी में भारतीय टीम जे न अचण ते PCB जो सख़्त मौक़िफ़। भारत खां सवाइ टूर्नामेंट कराइण जी तजवीज़ ॾेई छॾी। भारतीय टीम न अचण ते ICC खां सबबु पुछण जो बि फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ईंदड़ 1-2 ॾींहनि में ICC खे ख़त लिखी भारतीय टीम जे न अचण जा असुल सबब पुछा कंदो। ज़रियनि मूजिब पाकिस्तान इहा बि तजवीज़ ॾींदो त भारत खां सवाइ चैंपियंस ट्रॉफी कराई वञे ऐं भारतीय टीम जूं पॉइंट्स संदसि हरीफ़ टीम खे ॾिनियूं वञनि। अॻूणे भारतीय क्रिकेटर संजय बांगर जो पुटु पंहिंजी जिन्स तब्दील कराए छोकिरी बणिजी वई। भारतीय मीडिया मूजिब संजय बांगर जे 23 सालनि जे पुटु आर्यान पंहिंजी जिन्स तब्दील कराए अनाया बणिजी वियो आहे। आर्यान 2023 में हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी शुरू कराई ऐं हाणे मुकमल तौर छोकिरी बणिजी वियल अनाया बर्तानिया में क्रिकेट खेॾे रही आहे। अदाकारा मिशी खान लाइव शो में सेल्फी ठाहींदे किरी पई। अदाकारा जे लाइव शो में सोफ़े खां किरण वारो वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी वियो। ऐं अमेरिकन सुपर हीरो फिल्म वेनम दी लॉस्ट डांस जो बॉक्स ऑफिस ते राज बरक़रार। 24 अक्टूबर ते रिलीज़ थियल फिल्म मजमूई तौर
$115 मिलियन जो बिज़नेस करे चुकी।